بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. يسألك أهل الكتاب أن تنزل عليهم كتابا من السماء فقد سألوا موسى أكبر من ذلك فقالوا أرنا الله جهرة فأخذتهم الصاعقة بظلمهم ثم اتخذوا العجل من بعد ما جاءتهم البينات فعفونا عن ذلك وآتينا موسى سلطانا مبينا ورفعنا فوقهم الطور بميثاقهم وقلنا لهم ادخلوا الباب سجدا وقلنا لهم لا تعدوا في السبت وأخذنا منهم ميثاقا غليظا فبما نقضهم ميثاقهم وكفرهم بآيات الله وقتلهم الأنبياء بغير حق وقولهم قلوبنا غلف بل تبع الله عليها بكفرهم فلا يؤمنون إلا قليلا وبكفرهم وقولهم على مريم بهتانا عظيما وقولهم إنا قتلنا المسيح عيسى ابن مريم رسول الله وما قتلوه وما صلبوه ولكن شبه لهم وإن الذين اختلفوا فيه لفي شك منه ما لهم به من علم إلا اتباع الظن وما قتلوه يقينا بل رفعه الله إليه وكان الله عزيزا حكيما وإن من أهل الكتاب إلا ليؤمنن به قبل موته ويوم القيامة يكون عليهم شهيدا فبظلم من الذين هادوا حرمنا عليهم طيبات أحلت لهم وبصدهم عن سبيل الله كثيرا وأخذهم الربا وقد نهوا عنه وأكلهم أموال الناس بالباطل وأعتدنا للكافرين منهم عذابا أليما لكن الراسخون في العلم منهم والمؤمنون يؤمنون بما أنزل إليك وما أنزل من قبلك والمقيمين الصلاة والمؤتون الزكاة والمؤمنون بالله واليوم الآخر أولئك سنؤتيهم أجرا عظيما صدق الله العظيم. सवाल कनि था तोखां अहले किताब जो नाज़िल कयो वञे इन्हनि ते किताब आसमान खां पोइ बेशक सवाल कयूं मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम खां वॾो इन्हीअ खां पोइ चयूं त ॾेखार तूं असांखे अल्लाह जी ज़ात मुक़द्दस ज़ाहिर ज़हूर पोइ वरितो इन्हनि खे विॼ इन्हनि जे ज़ुल्म जे करे पोइ वरितऊं गाबे खे बाद उन जे जो आया इन्हनि वटि चिटा दलील पोइ माफ़ कयोसीं असां इन्हीअ खां ऐं ॾिनोसीं मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम खे ग़लबो वाज़िह पधरो ऐं मथों खयोसीं इन्हनि जे मथां तूर जबल खे इन्हनि जे मुआइदे अंजाम जे करे ऐं चयोसीं असां इन्हनि जे लाइ दाख़िल थियो तव्हां दरवाज़े खां हिन आलमे जो सजदो कंदे ऐं चयोसीं असां इन्हनि जे लाइ न ज़्यादती कयो तव्हां छंछर जे ॾींहं में ऐं वरितोसीं असां इन्हनि खां मीसाक मुआइदे मज़बूत खे पके खे अंजाम पके खे पोइ इन्हनि जे टोड़ण जे करे पंहिंजे मुआइदे अंजाम खे ऐं इन्हनि जे कुफ़ुर करण जे करे अल्लाह जे आयतुनि जो ऐं इन्हनि जे क़त्ल करण जे करे नबियनि खे नाहक ऐं इन्हनि जे चवण जे करे त असां जूं दिलियूं परदनि में हिन बल्कि मुहर हई अल्लाह ताला इन्हीअ ते इन्हनि जे कुफ़ुर करण जे करे पोइ नथा ईमान आणनि या न ईमान आणींदा मगर थोरा ऐं इन्हनि जे कुफ़ुर करण जे करे इन्हनि जे चवण जे करे हज़रत बीबी मरियम अलैहिस्सलातु वस्सलाम ते बोहतान वॾे खे ऐं इन्हनि जे चवण जे करे बेशक असां क़त्ल कयोसीं असां मसीह ईसा इब्न मरियम अलैहिस्सलातु वस्सलाम खे जेको अल्लाह जो रसूल आहे ऐं न क़त्ल कयूं इन्हीअ खे ऐं न फांसी ते चाढ़ियूं इन्हीअ खे
पर मुशाबिह बणायो वियो इन्हनि जे लाइ, हम शक्ल बणायो वियो इन्हनि जे लाइ। बेशक जेके माण्हू इख़्तिलाफ़ कयूं इन में अलबत्त शक में आहिनि इन जे बारे में, नाहे इन्हनि जे लाइ इन सां कोई बि इल्मु मगर गुमान जी ताबेदारी करणु, ऐं न क़त्ल कयूं इन खे यकीनन, बल्कि खणायो इन खे अल्लाह ताला पंहिंजे तरफ़, ऐं आहे अल्लाह ताला ज़बरदस्त हिकमत वारो। ऐं कुझु आले किताब खां न आहिनि जो मगर ईमान आणींदा इन्हीअ ते उन जे मौत खां पहिरियों या पंहिंजी मौत खां पहिरियों, ऐं क़यामत जे ॾींहुं हूंदो इन्हनि ते शाहिदी ॾींदड़। पोइ ज़ुल्म करण जे करे यहूदियुनि जे तरफ़ां हराम कयासीं इन्हनि ते असां पाक शयूं जो हलाल कयूं इन्हनि जे लाइ, ऐं इन्हनि जे रोकण जे करे अल्लाह जे रस्ते खां घणो, ऐं इन्हनि जे वठण जे करे व्याज हालांकि रोकिया विया इन्हीअ खां, ऐं इन्हनि जे खाइण जे करे माण्हुनि जा माल बातिल तरीक़े सां, ऐं तयारु कयोसीं असां काफ़रनि जे लाइ इन्हनि खां अज़ाब दर्दनाक। पर मज़बूत इल्म में इन्हनि मंझां ऐं ईमान आणींदड़ जेके ईमान आणनि था उन ते जेको नाज़िल कयो वियो तुंहिंजे तरफ़, ऐं जेको नाज़िल कयो वियो तोखां पहिरियों, ऐं क़ाइमु कंदड़ आहिनि निमाज़, ॾींदड़ आहिनि ज़कात, ईमान आणींदड़ आहिनि अल्लाह ते आख़िरत जे ॾींहं ते, इहे ई आहिनि जो ॾींदासीं असां इन्हनि खे अजुर वॾो। सूरतुन निसा जो 21 रुकू ऐं 6 सिपारे जो पहिरियों रुकू, आयत नंबर 152 खां आयत नंबर 162 ताईं मुकम्मल रुकू तिलावत कयोसीं ऐं उन जो लफ़्ज़ी तर्जुमो पढ़ियोसीं। इन्हनि आयात जो तफ़सीर मारिफुल कुरान जुल्द नंबर 2 सफ़ो नंबर 597 मुख़्तलिफ़ तफ़सीरनि मां आयतुनि जो तफ़सीर हिन जे लाइ पेश कंदा आहियूं ताकि आयतुनि जी वज़ाहत बि थी वञे ऐं इख़्तिसार बि हुजे, उन में मुख़्तसर बि हुजे। तंहिंजे करे कॾहिं दुरे मंसूर मां पेश कबो आहे, कॾहिं जलालैन मां पेश कबो आहे, कॾहिं मारिफुल कुरान मां पेश कबो आहे, मुख़्तलिफ़ तफ़सीरनि मां, कॾहिं अरबी तफ़ासीर मां, कॾहिं उर्दू तफ़ासीर मां। अॼु जो तफ़सीर मारिफुल कुरान जुल्द नंबर 2 सफ़ो नंबर 597 खां पेश कजे थो। पहिरीं आयत में अल्लाह ताला फरमायो त यहूदियुनि जा कुझु सरदार हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ख़िदमत में आया ऐं सईं खां मुतालबो कयूं त जहिड़ी तरह मूसा अलैहिस्सलाम ते लिखियल किताब आसमान मां नाज़िल थई, अहिड़ी तरह हिकिड़ो किताब आसमान मां तो ते बि बैक वक़्तु नाज़िल थिए त असां ईमान आणींदासीं। जे मूसा अलैहिस्सलाम खे अल्लाह ताला बैक वक़्तु तौरात अता फ़रमायो, पटियुनि में लिखियल हुयो, हज़रत रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां उन्हनि इहो मुतालबो कयो, न त असां जेको आहे ईमान न आणींदासीं। उन्हनि जो इहो शर्त हट धर्मी ऐं ज़िद जे करे हुयो। अल्लाह ताला इहा आयत नाज़िल फ़रमाई ऐं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अल्लाह सां तसल्ली अता फ़रमाई त इहा अहिड़ी क़ौम आहे जेका रसूलनि खे, नबीअनि खे नाहक क़त्ल कंदी ऐं उन्हनि खे सताईंदी ऐं ईज़ाईंदी आहे। उन्हनि त मूसा अलैहिस्सलाम खां अञा वॾो सवाल कयो हो त मूसा अलैहिस्सलाम खे चयो हुओ त अलाह साईं असांखे ज़ाहिर ज़हूर आम्हूं साम्हूं ॾेखार, असां पंहिंजी अखियुनि सां अलाह ॾिसूं त पोइ मञींदासीं। अल्लाह ताला फ़रमाए अहिड़ी बदबख़्त क़ौम आहे जेके चवनि पिया असां अलाह खे साम्हूं ॾिसूं त पोइ मञींदासीं। पोइ अल्लाह ताला इन्हनि ते आसमान मां खिमिण जेको आहे नाज़िल कई ऐं उन्हनि खे हलाक करे छॾियईं। वरी उन्हनि कुझु वक़्त खां पोइ गाबे खे पंहिंजो माबूद बणायो, गाबे जी इबादत करणु लॻा। चयूं त हे त असांजो अलाह त हे आहे, मूसा अलैहिस्सलाम खे विसरी अलाए काॾे हले विया, गाबे खे पंहिंजो माबूद बणायूं। पोइ अल्लाह ताला फ़रमायो तौरात इन्हनि खे ॾिनमि, शरीयत जो इन्हनि खे हुकुम कयुमि, पर इन्हनि इनकार कयो।
पोइ तूर जबल खणी मथां बिहारियो मान त हाणे मञूं था या मथां किरियाऊं। पोइ जूं हाणे मञूं था, हाणे जूं मञूं था, अलाह ताला मथां तूर जबल खणी चवंदा हाणे ॿुधाए त मञूं था या नथा मञूं। जीअं असां मञूं था त ईअं आहे ताक़त ऐं कुवत ऐं पावर खे बाक़ी इलाज ऐं वाइज़ कुझु बि कोन कंदा। पोइ अलाह ताला जंहिंजी हिदायत मुक़दर हुजे त उनखे मिलंदो। पोइ ऐं जॾहिं चयूं त असां अलाह ताला फरमाइनि जॾहिं तव्हां शहर इलिया जे दरवाज़े मां दाख़िल थियो त आजिज़ी सां अलाह जे फर्माबरदारी सां सजदे वारी कैफ़ियत सां सजदो कंदे सर झुकाईंदे दाख़िल थियो। पोइ उहे वरी छा पिया कनि त घिसकाड़ियूं पाईंदा पिया वञनि, सजदो न पिया कनि, पंहिंजे ॿुढड़नि भर वेही करे उबतो जीअं अलाह जो हुकुम थियो उन जे ख़िलाफ़ वर्जी कंदे पोइ ईअं दाख़िल थियनि पिया। अलाह सिंह फरमाए एॾी नाफ़रमान क़ौम। अलाह सिंह फरमाइनि तव्हां छंछर जे ॾींहुं मच्छी जो शिकार न कयो, वरी उन में बि जेको आहे तरह तरह जूं अलाह जे हुकुमनि जूं मुखालिफ़तूं कयूं। पोइ अलाह ताला फरमायो इन्हनि पंहिंजा सभु मुआइदा अंजाम सभु टोड़े छॾिया, अलाह जे आयतुनि जो इनकार कयूं, नबियनि खे नाहक क़तल कयूं ऐं चवंदा त असांजूं दिलियूं परदनि में न, असांखे का ॻाल्हि सम्झ में ई नथी अचे। हाणे बि खोड़ माण्हू चवंदा आहिनि त बाबा असांखे तव्हांजी का ॻाल्हि सम्झ में कोन थी अचे। पोइ ईअं चयूं त असांजूं दिलियूं परदनि में आहिनि। पोइ अलाह ताला फरमायो त इन्हनि जे दिलनि ते मुहर आहे कुफुर जी, ईमान कोन आणींदा, थोरा के माण्हू इन्हनि मां ईमान आणनि त मुमकिन आहे। ॿियो इन्हनि जो हिकु त कुफुर, वरी हज़रत बीबी मरियम अलैहिस्सलाम ते तौबा नऊज़ बिल्लाह बोहतान लॻाईंदा हुआ, क्योंकि हज़रत ईसा अलैहिस्सलाम अल्लाह जे हुकुम सां अल्लाह जे कुदरत सां बिना पीउ जे पैदा थियो हो। त पोइ इहा बदबख़्त क़ौम अल्लाह जे नबी ते बि इल्ज़ाम बाज़ी खां न मुड़ी, हज़रत बीबी मरियम अलैहिस्सलाम ते इल्ज़ाम लॻाईंदा हुआ ऐं इन्हनि चयो त असां हज़रत ईसा अलैहिस्सलाम खे क़तल कयो आहे, पर अलाह सिंह फरमायो उनखे क़तल बि कोन कयूं ऐं उनखे मसलूब फांसी ते बि न चाढ़े सघिया। इहा इन्हनि जी कूड़ी दावा आहे, बल्कि अलाह ताला हज़रत ईसा अलैहिस्सलाम खे पाण ॾे खणाए छॾियो। हाणे इन जो इख़्तिसार सां किस्सो हिन तरह आहे। इमाम तफ़सीर हज़रत ज़हाक रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था त किस्सो हीअं आहे, जॾहिं यहूदिन हज़रत मसीह अलैहिस्सलाम जे क़त्ल जो इरादो कयो त हज़रत ईसा अलैहिस्सलाम पंहिंजे हवारिन खे, माना जिन उन्हनि ते ईमान आंदो ईसा अलैहिस्सलाम ते, उन्हनि खे चइबो हवारी, हिकिड़ी जॻह ते गॾु कयूं। हज़रत ईसा अलैहिस्सलाम उन्हनि वटि तशरीफ़ फरमा थिया। इब्लीस वरी यहूदिन जे उन दस्ते खे जेको ईसा अलैहिस्सलाम जे क़त्ल जे लाइ तयारु बीठो हो, हज़रत ईसा अलैहिस्सलाम जो पतो ॾसे छॾियईं, एड्रेस ॾसे छॾियईं ऐं 4000 माण्हुनि हज़रत ईसा अलैहिस्सलाम जे घर जो घेरो कयो हुयो। 4000 माण्हू घर जो घेरो कड़ो चाढ़ी बीठा। हज़रत ईसा अलैहिस्सलाम पंहिंजे हवारिन खे फरमायो तव्हां मां कोई अहिड़ो माण्हू आहे जो उन जे लाइ तयारु थिए त ॿाहिरि निकिरे ऐं उनखे क़त्ल कयो वेंदो ऐं पोइ जन्नत में मूं सां गॾु हूंदो। पंहिंजे हवारिन खे, माना पाण ते ईमान आणण वारे माण्हुनि खे हज़रत ईसा अलैहिस्सलाम फरमायो त अहिड़ो को माण्हू हुजे जेको हिन असांजे घर खां दरवाज़े खां निकिरी वञे, पर उहो शहीद थींदो, क़त्ल थींदो, पर जन्नत में मूं सां गॾु हूंदो, अहिड़ो को तयारु आहे। उन्हनि मां हिकिड़ो माण्हू इन गर्ज़ जे लाइ पंहिंजो पाण खे पेश कई। अल्लाह जा नबीअनि ते माण्हू जेको आहे जान निसार वफ़ादार हूंदा आहिनि। पोइ हज़रत ईसा अलैहिस्सलाम उनखे पंहिंजो चोलो ऐं पंहिंजो पटको मुबारक अता फ़रमायो। पोइ उन ते हज़रत ईसा अलैहिस्सलाम जी मुशाबिहत विधी वई। अलाह जे कुदरत सां अलाह ताला शक्ल, उन जी नमूनो, उन जी सूरत चेंज करे हज़रत ईसा अलैहिस्सलाम जहिड़ी करे छॾी। पोइ जॾहिं उहो ॿाहिरि निकितो त यहूदिन उनखे पकड़े करे फांसी ते चाढ़ियो ऐं हज़रत ईसा अलैहिस्सलाम खे अलाह ताला पाण ॾे खणाए छॾियो। किस्सो ईअं आहे, इहो कुर्तुबी में आहे। कुझु ॿियनि रिवायतुनि में आहे त यहूदिन हिकिड़े माण्हू तेतलानूस खे हज़रत ईसा अलैहिस्सलाम जे क़त्ल करण जे लाइ मोकिलियो हुयो। हज़रत ईसा अलैहिस्सलाम त घर में न मिलिया, इन लाइ उन्हनि खे अलाह ताला खणी छॾियो हुयो ऐं इहो माण्हू जॾहिं घर खां निकितो त हज़रत ईसा अलैहिस्सलाम जो हमशकल बणाए वियो
यहूदियुनि इहो सम्झो त इहो ईसा अलैहिस्सलाम आहे ऐं पंहिंजे माण्हू खे ई क़तल करे छॾियो। हिकिड़ी रिवायत इहा तफ़सीर मज़हरी वारे लिखी आहे। पोइ इन्नल लज़ीना इख्तलफ़ू फ़ीहि लफ़ी शक्किन मिन्हु मा लहुम बिही मिन इल्मिन इल्ला इत्तिबाअ ज़न्नि वमा क़तलूहु यक़ीना। इहे जेके ॻाल्हियूं कनि था इन्हनि वटि कोई बि सही इल्मु कोन्हे त हज़रत ईसा अलैहिस्सलाम खे असां क़तल कयो आहे, हज़रत ईसा अलैहिस्सलाम खे असां शहीद कयो आहे, कोई बि इन्हनि वटि सही यकीनी इल्मु कोन्हे, बल्कि इहे गुमान जे कढनि, पंहिंजा ख़्यालात जे कढाइनि। बाज़ रिवायतुनि में ही बि आहे त कुझु माण्हुनि खे तनब्बो थियो त उन्हनि चयो त असां त पंहिंजे ई माण्हू खे क़तल कयो आहे। इन कारण त इहो मक़तूल मोह में त हज़रत ईसा अलैहिस्सलाम जे मुशाबे आहे, पर बाक़ी जिस्म उन वांगुरु न आहे। ऐं जेकॾहिं इहो मक़तूल हज़रत ईसा अलैहिस्सलाम आहे त पोइ असांजो माण्हू किथे आहे, ऐं जेकॾहिं इहो असांजो माण्हू आहे त पोइ ईसा अलैहिस्सलाम किथे आहे। अल्लाह ताला फरमाए ईअं वकान अल्लाह अज़ीज़न हकीमा, अल्लाह ताला ज़बरदस्त ग़लबे वारी कुदरत वारी ज़ात आहे। 4000 मां बि हिफ़ाज़त फरमाए, अल्लाह जी ज़ात ग़ालिब ऐं कुदरत वारी आहे। उन खां पोइ अल्लाह ताला फरमाए व इम मिन अहलिल किताब इल्ला ला युमिनन बिही क़ब्ल मौतिही। हज़रत ईसा अलैहिस्सलाम जे मुतल्लिक़ जेके बातिल ख़्याल रखंदा हुआ, हज़रत मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे नबूवत जो बि इनकार करे रहिया हुआ, पर हिकिड़ो वक़्तु अहिड़ो ईंदो जॾहिं उन्हनि जी अखि खुली वेंदी ऐं उन वक़्तु उन्हनि खे यकीन थी वेंदो त हज़रत ईसा अलैहिस्सलाम ऐं मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मुतल्लिक़ जेको असांजो ख़्यालु हुयो उहो सभु बातिल हुयो। इन जे तफ़सीर हीअ आहे त लयुमिनन बिही क़ब्ल मौतिही जो मक़सदु इहो आहे त यहूदी पंहिंजे मौत जे चंद लम्हनि खां पहिरियों जॾहिं आलम बरज़ख खे ॾिसंदा, माना क़बर वारी ज़िंदगी खे, त हज़रत ईसा अलैहिस्सलाम जे नबूवत ते ईमान आणींदा, अगरचे उन वक़्त जो ईमान उन्हनि जे हक़ में फ़ाइदेमंद न हूंदो। जीअं फ़िरऔन खे उन जे ईमान फ़ाइदो न ॾिनो, ॿुॾण महिल चए पियो त मां मूसा अलैहिस्सलाम ऐं हारून अलैहिस्सलाम जे अलाह ते ईमान आंदो, पोइ फ़ाइदो न थियसि। ॿियो तफ़सीर जंहिंखे सहाबा ताबईन जी वॾी जमात इख़्तियार कयो आहे, हदीस सही मां बि उन जी ताईद थिए थी। क़ब्ल मौतिही जो मक़सदु इहो आहे त हज़रत ईसा अलैहिस्सलाम इहे अहले किताब जॾहिं हज़रत ईसा अलैहिस्सलाम ते पहिरीं उन्हनि अगरचे ईमान न आंदो हुयो, यहूद त उनखे बिल्कुलु तस्लीम ई न कंदा हुआ, बल्कि उन्हनि खे अल-अयाज़ बिल्लाह मुफ़्तरी ऐं काज़िब चवंदा हुया। ऐं नसारा जेकॾहिं उन्हनि ते ईमान आणण जो दावा कनि था, मगर बाज़ उन्हनि मां पंहिंजे जहालत में एतिरे क़दुरु पहुची विया जो यहूदियुनि वांगुरु हज़रत ईसा अलैहिस्सलाम जे लाइ चवनि पिया त उहो मक़तूल आहे, उहो मसलूब आहे। बाज़ एतिक़ाद में एॾो ग़ुलुव खे पहुची विया जो उन्हनि चयो त हज़रत ईसा अलैहिस्सलाम अल्लाह आहे, या बाज़ वरी चयो त अल्लाह जो पुटु आहे। त इहे वरी नसारनि में फ़िरका पैदा थी पिया, 3 फ़िरका हुया उन्हनि में। क़ुरान करीम इन आयत में ॿुधायो त इहे माण्हू अगरचे उन वक़्तु हज़रत ईसा अलैहिस्सलाम जे नबूवत ते सही ईमान न रखंदा हुया, पर जॾहिं क़यामत जे क़रीब उन ज़माने में पोइ नाज़िल थींदा त इहे सभु अहले किताब उन ते सही ईमान आणींदा। नसारा त सभु जा सभु सही एतिक़ाद सां मुस्लमान थी वेंदा। यहूद में जेका मुखालिफ़त कंदा हुया, क़तल कया वेंदा, बाक़ी मुस्लमान थींदा। उन वक़्तु कुफ़ुर पंहिंजे तमामु क़िस्मनि सां दुनिया खां फ़ना कयो वेंदो ऐं इन ज़मीन ते सिर्फ़ु इस्लाम जी हुक्मरानी हूंदी। हज़रत अबू हुरैरा रज़ियल्लाहु तआला अन्हु खां हिकिड़ी रिवायत आहे, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमाए, ईसा इब्न मरियम अलैहिस्सलाम हिकु आदिल हुक्मरान थी करे ज़रूरु नाज़िल थींदो। उहो दज्जाल खे, ख़िनज़ीर खे क़तल कंदो। हज़रत ईसा अलैहिस्सलाम लहंदो आसमान खां, दज्जाल के भी ईसा अलैहिस्सलाम क़तल कंदो, ख़िनज़ीर के भी ईसा अलैहिस्सलाम क़तल कंदो, सलीब के टोड़े छॾींदो। सलीब हिकिड़ी निशान थींदो आहे इन्हनि जो, उनखे टोड़े छॾींदो ऐं उन वक़्तु इबादत सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु परवरदिगार आलम जी थींदी ईसा अलैहिस्सलाम जे ज़माने में। उन खां पोइ हज़रत अबू हुरैरा रज़ियल्लाहु तआला अन्हु फरमाए, जेकॾहिं तव्हां चाहियो त क़ुरान शरीफ़ जी इहा आयत जेका पढ़ी से इहा पढ़ी सघो था।
व इन्नहु लइल्मुन लिस्साअति फला तमतरुन्न बिहा वत्तबिऊन। हज़रत ईसा अलैहिस्सलातु वस्सलाम क़यामत जे निशानिन मां हिकिड़ी निशानी आहे, यानी ईसा अलैहिस्सलातु वस्सलाम जो नुज़ूल क़ुर्ब क़यामत वक़्तु थींदो ऐं इहो जेको आहे आदिल हुक्मरान थी करे दुनिया में ईंदो। हज़रत मौलाना मोहम्मद अनवर शाह कश्मीरी रहमतुल्लाह अलैह तक़रीबन 100 अहादीस खां वधीक मुतवातिर रिवायात गॾु कयूं आहिनि ऐं उन्हनि जे मजमूए खे अरबी ज़बान में मुरतब कयो आहे, जंहिंजो नालो आहे अत-तसरीह बिमा तवातर फ़ी नुज़ूलिल मसीह। माना 100 खां वधीक हदीसूं आहिनि जंहिंमें हज़रत ईसा अलैहिस्सलातु वस्सलाम जे नुज़ूल जे मुतल्लिक़ हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा फ़रामीन मौजूदु आहिनि। आख़िरी आयतुनि जे तरफ़ हलूं था। फ़बिज़ुल्मिन मिनल्लज़ीना हादू हर्रमना अलैहिम तय्यिबातिन उहिल्लत लहुम वबिसद्दिम अन सबीलिल्लाहि कसीरा। इहे बि अल्लाह ताला यहूदियुनि जे शरारतुनि ऐं उन्हनि जे सज़ा जो, उन्हनि जे कबाहतुनि जो इन्हनि आयतुनि में बि अल्लाह ताला बयानु फ़रमायो, जेके पंहिंजे तर्जुमे मां वाज़े आहिनि ऐं अल्लाह ताला उन्हनि खे इन्हनि ते तंबीह कई। आख़िरी आयत में अल्लाह ताला फ़रमायो त जेके अहले इल्म माण्हू आहिनि, जिन खे मज़बूत इल्म आहे, उहे ईमान आणनि था। अहले इल्म माण्हू उहो आहे जेको ईमान आणे छा ते, मा उनज़िल इलैक, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते नाज़िल थियल हिन किताब ते आहे। जेको क़ुरान खे नथो मञे, केॾो बि दुनिया जी तालीम याफ़्ता हुजे, अल्लाह वटि अहले इल्म नाहे। इहो जहालत जे उंदाहिन में गुमराह आहे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे क़ुरान ते ईमान आणण वारो अहले इल्म आहे। जेके अॻ में किताब नाज़िल कया विया उन्हनि खे तस्लीम करे, निमाज़ पढ़े, ज़कात ॾे, अल्लाह ते ईमान आणे, आख़िरत ते ईमान आणे, अहिड़नि माण्हुनि जे लाइ अल्लाह वटि सवाबु आहे। एसिताणी रुकू पूरो थियो। इंशा अल्लाह ताला ज़िंदगी रही त सुभाणे वारे रुकू में मुख़्तलिफ़ नबियनि जा अल्लाह ताला नाला मुबारक वरिता आहिनि। इस्माइल अलैहिस्सलाम, इसहाक़ अलैहिस्सलाम, नूह अलैहिस्सलाम, याकूब अलैहिस्सलाम, ईसा, अयूब अलैहिस्सलाम। इंशा अल्लाह ताला ज़िंदगी रही त वरी सुभाणे वारे रुकू जो तर्जुमो, तिलावत ऐं तफ़सीर इंशा अल्लाह ताला सुभाणे पढ़ंदासीं। रब्बना आतिना फ़िद दुनिया हसनतुम व फ़िल आख़िरति हसनतुम व क़िना अज़ाबन्नार। सल्लल्लाहु तआला अला खैर ख़ल्क़ि मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि व आलिहि व सहाबिहि अज़वाजिहि ज़ुर्रिय्यतिहि अल बैति अजमईन बिरहमतिका या अरहम। ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम।